सिहत तोड़े सहूलतुनि जे हवाले सां साइंसदान इंसान ज़ात जी बहितरीअ लाइ रोज़े अवल खां कोशां आहिनि। अॼु ताईं लखें करोड़े अहिड़ियूं इजादूं कयूं वयूं आहिनि जिन इंसान जी ज़िंदगीअ खे सवले में सवलो बणाए छॾियो आहे ऐं केतिरनि ई मसइलनि खे हल करण सां गॾु ख़तम पिणु करे चुकियूं आहिनि। अहिड़े ई हवाले सां सिहत जे माहिरनि हिकु अहिड़ी इजाद कई आहे जेका इंसानियत ते कंहिं अज़ीम एहसान खां घटि नाहे। अहिड़ी इजाद खां पोइ हाणे वधीक डायलिसिस जी ज़रूरत न पवंदी, छो त साइंसदाननि हिकु बायोनिक गुर्दो तैयारु करे वरितो आहे। गुर्दनि जी बीमारी या गुर्दा फेल थियल मरीज़नि ऐं ज़रूरतमंदनि खे हिकु साल जे अंदर ताईं उमीद रखणु घुर्जे त इहो बायोनिक गुर्दो आम माण्हुनि खे ट्रांसप्लांट कयो वेंदो, जंहिंखां पोइ आम तौर ते ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया जे साइंसदाननि दुनिया जो पहिरियों बायोनिक गुर्दो तैयारु कयो आहे जेको ख़राब थियल गुर्दनि खे सवलाई ऐं मुअसिर तरीक़े सां तब्दील करे सघे थो। बायोनिक गुर्दो असांजे गुर्दनि जो हिकु भरपूर नकुल थी सघे थो। इहो माइक्रोचिप्स ते ॿधल आहे ऐं मर्कज़ तरफ़ां मुंतकिल कयो वियो आहे। आम गुर्दनि वांगुरु इहो बायोनिक गुर्दो रत जे वहिकरनि मां बेकार ऐं फुज़ूल मादनि समेत ज़हर खे फिल्टर करण जे क़ाबिल आहे। प्रोजेक्ट कैलिफोर्निया यूनिवर्सिटी मां विलियम वांडरबिल्ट फैसिल्स ऐं शूग राय पारां इंकशाफ कयो वियो आहे त गुर्दनि जी डायलिसिस जे मरीज़नि लाइ नई उमीद पैदा कई वई आहे। हाणे तव्हां मां केतिरा ई हैरान थी वेंदा। साइंसदाननि इहो बि यकीन ॾियारियो आहे त जिस्म तरफ़ां हिन गुर्दे खे रद्द करण जा इम्कान ॿुड़ीअ बराबरि आहिनि। इहो गुर्दो क़ाबिल एतबार ऐं सही कमु करण जी सलाहियत रखे थो। बायोनिक गुर्दे खे रियल सेल्स मां ठाहियो वियो आहे जंहिंजी साइज़ बुनियादी प्रोटोटाइप प्याले जहिड़ी आहे। इहो दबाव जी सतह खे मुनज़िम कंदे जिस्म जे अंदरि सोडियम ऐं पोटाशियम जे मिक़दार खे बरक़रार करे थो। साइंसदाननि जो चवणु आहे त इहो प्रोजेक्ट कंहिं बि डायलिसिस जे मरीज़ लाइ इंतिहाई शानदार ख़बर आहे। साइंसदाननि खे हिन बायोनिक गुर्दे मां वॾियूं उमेदूं आहिनि ऐं उन करे अहम माहिर डॉक्टर विक्टर गोरा जो चवणु आहे त हीअ डिवाइस सिर्फ़ 2 सालनि में ख़रीद करण जे क़ाबिल थी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk